नाज़रीन, अगवा जी इंडस्ट्री बणियल घोटकी ज़िलो नए मुक़रर थियल एसएसपी लाइ इम्तिहान बणिजी वियो आहे। धाड़ेलनि वटि क़ैद ॿिनि यरग़मालियुनि जी वीडियो वायरल थी वई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर नवीद अहमद शेख। जी नवीद, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। घोटकी जे कचे में पाकिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केतिरा ई अगवा थियल मुगवी कचे जे आदम जे बुंडे में बदनाम धाड़ेल अब्दुल कादिर जागीरानी ऐं रावती जे कचे में राइब शहर वटि क़ैद हुजण जो इंकशाफ जे मुगवियुनि जो वीडियो हथ आयल वीडियो में ॾिसी सघिजे थो त धाड़ेल पंजाब जे शहर गुजरावाला वासी इमरान अहमद ऐं कराची वासी अब्दुल्ला खे उर्ताने आवाज़ में घुराए अगवा करण बाद ज़ंजीरनि सां ॿधी तशद करे ॿिन्हिनि मुगवियुनि खां 45 लाख रुपया भंग तलब करण लाइ दबाव विधो पियो वञे। ज़ंजीरनि में जखियल मुगवी वारसनि खे भुंग जा पैसा 45 लाख रुपया भरे ॾियण लाइ चई रहिया आहिनि। भुंग जा पैसा न ॾियण ते धाड़ेलनि पारां अगवा क़त्ल करे लाश दरिया में लोड़ण जी धमकी ॾिनी वई आहे। होॾां एसएसपी घोटकी तनवीर तुनिया जे हिकु इंटरव्यू ॾियण बाद धाड़ेलनि पारां पुलिस खे ललकारींदे चयो आहे त असां वटि केतिरा ई मुगवी क़ैद आहिनि, पुलिस असां ताईं पहुची बि नथी सघे, भली ज़ोर आज़माए ॾिसे। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।